जामशोरो भरसा रोड हादसे के नतीजे में 20 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। कराची का लाड़काणे वेंदड़ मदनी कोच अकरो टूल प्लाज़ा भरसा तेज़ रफ्तारी सबब ड्राइवर के कंट्रोल में निकिरी कल्टी थी पई। हादसे के नतीजे में औरतुन ऐं ॿारनि समेत 20 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। अहिड़े इतला बावजूद जामशोरो तोड़े मोटरवे पुलिस पंहिंजी रिवायती सुस्ती बरक़रार रखी ऐं 2 कलाक देर सां पहुती इलाइक़े वासियुनि ज़ख़्मियुनि खे कोच मां ॿाहिरि कढियो। ज़ख़्मियुनि खे लम्स अस्पताल पहुचायो वियो। ज़ख़्मियुनि जी सुञाणप अली असगर खरूस, इमरान खोखर, खलील अहमद कांधड़ो, अख्तर खोखर, रुबीना खोखर, मुस्कान एजाज खोखर, दीन मोहम्मद मेवो, मोहम्मद अली मेवो, साहिब खातून महसर, बिलावल सोलंगी, खलील सोलंगी, फहमिदा सोलंगी, संदस मासूम पुट सलाम सोलंगी, ज़ाहिदा शेख ऐं इरशाद खातून जलबाणी, मंजूर ज़ाल, अब्दुल हमीद भुट्टो, नसरुल्ला भुट्टो तौर थी। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।